मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त मुंहिंजे बाग़ जे अंदरि हिकिड़ो शख़्स भॼंदो आयो ऐं मुंहिंजे मालिक खे अची करे ॿुधाई त मदीने जे अंदरि हिकिड़ी तमामु वॾी शख़्सियत आई आहे जंहिंजो दावा आहे त मां आख़िरी ज़मान नबी आहियां ऐं हे असां लाइ वॾी मुसीबत आहे। जे मूंखे जॾहिं इहा ख़बर पहुती मां खजी जी वॾी बुलंदी ते चढ़ियल हुयुमि, खजी जी तमामु वॾी बुलंदी थी जे मां उतां तकड़ि में फौरी तौरु हेठि लथुमि ऐं अची करे मां कन लॻायुमि त हे उहा ई ख़बर आहे जंहिं ताईं मां पहुतो आहियां, जंहिंजे लाइ मां एतिरा साल सफ़र कयो आहे न, हे उहा ई शख़्सियत आहे। ऐं जंहिं मां जंहिंजो आयुमि त पोइ उहो शख़्स जेको आहे न मुंहिंजे आका सां ॻाल्हि पियो करे त मूंखे आका चयो तूं हेठि छो लही आयो आहे, तूं हेठि छा लही आयो आहे? चए आका मूंखे जेको कोड़ा आहियां, आका मूंखे मार ॾिनी ऐं मार ॾियण खां बाद में मां जेको दौड़ लॻाए मां चयो मां भॼी थो वञा तोखां ऐं वञी करे इन नबी वटि मां वेंदुमि। चए जीअं जो मां भॻुमि ऐं मुंहिंजे पोयां जेको ॿ टे ॿिया माण्हू भॻा वरी मूंखे पकतऊं। पोइ मूंखे चयईं तूं काॾे भॼे, तूं त असांजो ग़ुलाम आहे। चए मां अची करे ॿुधायमि त मां ग़ुलाम तव्हांजो ई आहियां, मां ग़ुलाम तव्हांजो ई आहियां, पर छा कयां मां मजबूर आहियां त हे मुंहिंजी जेकी दिलि आहे न, हे दिलि कंहिं ज़माने खां वठी करे ॿिए कंहिंजो ग़ुलाम आहे। यानी इशारो कंहिं कंदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे, हे जेकी दिलि आहे न, मां ईमान जी तलाश में निकितो आहियां, मां बंदो तव्हांजो ई आहियां, ग़ुलाम तव्हांजो आहे, पर हे मुंहिंजी दिलि जेकी आहे न, हे ॿिए कंहिंजो ग़ुलाम आहे। ऐं जंहिं मां लिकी लिकी करे पोइ अलाह जे नबी जूं जेके टे औसाफ़ मूंखे मिलियूं न ऐं टे जेके निशानियूं अलाह जे नबी जूं मूंखे मिलियूं न, उहा कहिड़ी त नबी आख़िरी ज़मान हदीअ खे हदियो यानी तोहफ़ो क़बूल कंदो, उनखे पाण बि खाईंदो ऐं ॿियनि खे बि खाराईंदो। हे नबी जी सुञाणप जी हिकिड़ी निशानी आहे। ॿियो सदके जो माल नबी न खाईंदो आहे। हा, सदके जो माल छाजे खां, नबी जे मथां सदके जो माल छाजे खां हराम हूंदो आहे? इन जे करे त नबी जो बदन जेको आहे पाक आहे, नबी जो जिस्म जेको आहे न उहो पाक आहे। ऐं सदको छा आहे? माल जो मेर आहे न, माल खे पाक करण जे लाइ असां सदको कढंदा आहियूं न यार, पोइ रक़म जेकी आहे उहो बची वञे। ज़कात बि पैसे जो मेर हूंदी आहे। अलाह ताला फरमाए ज़कात कढंदो पोइ तव्हांजो माल जेको आहे छा थींदो? तव्हांजो माल पाक थींदो, तव्हां वटि जेको पियो हूंदो। त सदको बि ईअं ई आहे, सदको कढंदो तव्हांजो पोयों माल पाक थींदो ऐं उन में अलाह ताला बरकत ॾींदो। त सलमान फारसी फरमाए त अलाह जे नबी वटि मां जॾहिं सदको पेश कयुमि, अलाह जे नबी उहो पाण न खाधो, ग़रीबनि वटि तक़सीम कयूं। ऐं ॿिए नंबर ते अलाह जे नबी वटि हिकिड़े दफ़े हदियो खणी वियुमि, या रसूल हे तोहफ़ो आहे तव्हां वटि, हे तव्हांजे लाइ तोहफ़ो आहे। तोहफ़ो अलाह जे नबी क़बूल कयो। त हाणे आख़िरी अञा निशानी रहियल हुई, हे ॿ निशानियूं। टी निशानी जे मूंखे पादरनि इहा ॿुधाई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी जेको नबी आहे उनजे पोयां कुल्हे मुबारक ते नबूअत जी मोहर लॻल हूंदी। हाणे इहा मुश्किल जेको आहे इहा ॾिसणु मुंहिंजे लाइ मुश्किल हुई। हाणे ॿ जेको आहे न निशानी त पूरी थी हुई न, पर अञा निशानी अॻिते बि ॾिसणी हुई, छाजे करे मां काफ़ी धोखा पोइ खाई चुको हुउमि। इन करे बार बार पोइ अलाह जे नबी जे हर मां पोयां अचां वरी आड़ू अचां। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मालूम करे विया त सलमान फारसी चकर छाजे खां लॻाए थो, सलमान फारसी चकर छाजे खां लॻाए थो। पोइ अलाह जे नबी पंहिंजी जेको आहे न कमीस मुबारक मथे कई ऐं मां अलाह जे नबी जे कुल्हे मुबारक ते उहो आख़िरी नबूअत जो मोहर ऐं ख़ातमुन नबीयीन जी मोहर मां अलाह जे नबी जे कुल्हे मुबारक ते ॾिठी आहे। ऐं पोइ जॾहिं इहे टे निशानियूं पूरियूं थी वियूं, मां चयुमि या रसूल अल्लाह मूंखे हाणे आज़ादु बि करायो ऐं मां तव्हां वटि जेको आहे ज़िंदगी बसर थो करणु चाहियां। ऐं साहिबनि जो ईमान हुयो, इहो साहिबनि जो ईमान हुयो। ऐं